मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो वेझो नवां जतोई शहर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान ऐं अॻूणे जज अली गुल ख़ास किले जी पेट्रोल पंप खां नामालूम माण्हुनि गोलियूं हणी बाहि ॾेई छॾी। फायरिंग जे करे शहर में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो। पेट्रोल यूनिट खे मक़ामी माण्हुनि पहुची बाहि ते कंट्रोल करे वधीक नुक़सान खां बचाए वरितो, जॾहिं त नामालूम माण्हुनि पारां अली रज़ा खोसो जी कम्युनिकेशन जी दुकान खे पिणु गोलियूं हयूं आहिनि। होॾां इतला ते मोरो DSP सरदार चांडियो SHO मोरो SHO नवां जतोई पुलिस नफ़री सां पहुची वियो। मामले जी हक़ीक़त हिन वक़्त ताईं साम्हूं न अची सघी आहे। पुलिस उन सिलसिले में पेट्रोल यूनिट मालिकनि खां तफ़सील हासिल करे रही आहे। मोरो म्यूनिसिपल कमेटी इंतज़ामिया ऐं फायर ब्रिगेड गाॾीअ जी सुस्त रफ़्तारी मोरो वेझो नवां जतोई शहर में पेट्रोल यूनिट खे नामालूम माण्हुनि पारां बाहि ॾियण जी इतला ते मोरो फायर ब्रिगेड गाॾी 1 कलाक खां पोइ एमरजेंसी सायरन वॼाईंदी पहुती। सायरन सबबि इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो, जॾहिं त लॻल बाहि ते मक़ामी माण्हुनि बर वक़्तु ज़ाब्तो आणे वरितो हो, जॾहिं त नामालूम माण्हुनि पारां यूनिटनि खे गोलियूं हयूं ऐं अली रज़ा खोसो जी कम्युनिकेशन वारे दुकान खे पिणु गोलियूं हयूं आहिनि। पुलिस पहुची जांच तेज़ करे छॾी आहे। उन मौक़े ते मौजूदु मुलाज़िमनि जो चवणु हो त मां निंड पियो हुयसि त हमराहन उथारो, जिन मां मूंखे हिकु सुञातो जेको ॾाढो ख़ासि खेली हो। बाक़ी 4 नामालूम गॾु हुया, जिन खे नाहे सुञातो। उन बाहि ॾिनी ऐं फायरिंग कई आहे।